अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहे चार जेडियो न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था। AK डेरी जी व्याजनि खां तंग थी शाहपुर जानिया जे रहवासी शहीद बेनज़ीराबाद प्रेस क्लब पहुची वियो। उन मौक़े ते शान शेख प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त टाउन कमेटीअ में सैनिटरी वर्कर में ड्यूटी कंदो आहियां। तक़रीबन 2 साल अॻु मूं पंहिंजे भीण जे इलाज लाइ पंहिंजे ज़ात वारे असलम शेख खां 70,000 रुपया रोक वरिता हुआ, जंहिं मां हर महीने 10,000 रुपया ॾींदो पियो अचां। हिन महिल ताईं 70,000 ते 1.5 लख रुपया ॾेई चुको आहियां। ऐं जॾहिं त रक़म ॾियण खां पोइ जॾहिं मूं चेक बुक ऐं सर्विस बुक घुरियो त चवे थो त इमरान शाहाणी राणीपुर वारे वटि पियल आहे। असलम शेख मूंखे चवे थो व्याज ॾिनो अथई, पर मूं नाहे ॾिनो। उहो ॾींदे त पोइ चेक बुक ऐं सर्विस बुक ॾींदोमांइ। उन दौरान 2 दफ़ा मूंखे पिणु कारमी ज़बरदस्ती अगवा करे तशदुद करे मूंखे मारण जी पिणु कोशिशि कई। ऐं उहो चयो त जेसीं ताईं पैसा न ॾींदे तेसीं ताईं न सर्विस बुक मिलंदी ऐं न चेक बुक। ऐं आउं SSP तनवीर हुसैन समेत ॿियनि बस वारनि खे अपील थो करियां त मूं ग़रीब मिसकिन माण्हू मूंखे व्याज जे ज़ुल्म खां बचाए वञे ऐं व्याजी असलम शेख ऐं संदसि साथी इमरान शाहाणीअ ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं मूंखे तहफ़ुज़ फराहम करे मुंहिंजो चेक बुक ऐं सर्विस बुक वापसि कराए वञे। HR जेडियो न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडियो न्यूज़।